बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम अलैकुम। प्यारा साथियों, दोस्तों, ॿुधंदड़ो, तव्हांजी ख़िदमत में सिक भरियो सलाम। उमेद त जिते हूंदा ख़ुशि हूंदा, आबाद हूंदा। साईं, अॼु तव्हांजे साम्हूं हिकिड़ो नओं किसो। को ग़रीब शख़्स मज़दूरी कंदो हो। पंहिंजे शहर में ॾाढो वीचारे जो वक़्तु ॾुखियो पियो गुज़रे। सो हिकिड़े ॾींहुं सोचईं त भला हाणे हिते मज़दूरी या नसीब जी ॻाल्हि आहे, सही नाहे, भला कंहिं ॿिए हंधि वञी पंहिंजो भाॻ आज़माए। उहो मज़दूरीअ जी ॻोल्हा में ॿार बचा उते छॾे उन्हनि खां मोकिलाए, वीचारो मज़दूरीअ जी ॻोल्हा में कंहिं ॿी बादशाहीअ में पंहिंजा बचा पोइ हिते छॾे वियो त दुआ कयो मूंखे सुठी हुते मज़दूरी मिले त मां कमाई अचां, त वक़्तु सुठो गुज़रे। हिन जो नसीब भलो, उते हिनखे हिकिड़े सोनारो, उनखे माण्हू खपे पियो। सोनारे वटि वञी नौकर बीठो, मेहनती हुयो, ईमानदार हुयो। सोनारो हिन मां ॾाढो राज़ी थी वियो। सोनारे हिन जी भली पघार मुक़ररु कई, खाधो पीतो, रिहाइश, हर शइ, इज़त। सोनारो हिन जो मतिलबु ॾाढो ख़्यालु कंदो। एतिरे क़द्र जो हिनखे कुझु टाइम गुज़रियो, हिन जी दिलि चयो त जेकर मां ॻोठु वञा त सोनारो हिनखे छॾे न पियो, त न यार, तोखां सां मुंहिंजो कमु न हलंदो, 2-3 ॾींहं अञा तरस। हलंदा ठीकु आहे। पोइ जी बि हिनखे ॻणती हुई। हिकिड़े ॾींहुं हिन मज़दूर खे, हमराह खे, उन शहर में हिकिड़ो माण्हू मिली वियो, पंहिंजे शहर जो। उहो वॾो को वापारी हुयो। उहो को वापार जे हिसाब में आयो हो, सौदागरी जे हिसाब में। उहो हिनखे शहर में मिलियो, भाकुर पाए हिक ॿिए सां मिलिया। हिनखे चई, यार मां हिते कंदो आहियां मज़दूरी। सो मालिक बि ॾाढो भलो आहे, पर इहो आहे त मालिक मूंखे छॾे कोन थो, चए थो यार तोखां सां मुंहिंजो कमु वेंदो रुली। सो मालिक जो बि एतबार आहे मूं ते सुठो। सो हाणे ॾींहं बि मूंखे घणा थिया आहिनि, सिक बि ॾाढी लॻी आहे, पर हाणे चवां थो त मालिक खे बि नाराज़ कीअं कयां। हाणे हिकिड़ो कुर्ब कर, तूं जॾहिं न वञी त मूंखे ॿुधाइजां, त पोइ मां का तोखे अमानत ॾींदुमि, त भला मुंहिंजे बचनि खे वञी पहुचाइजां। उहे इंतज़ार में हूंदा, भला हिकिड़ो आथत त थींदो। सौदागर चयसि त हा दा, ठीकु आहे, मूंखे अञा ॾींहं ॿ हिते आहिनि, जंहिं ॾींहुं विस त तोखे मां ॿुधाईंदुसि। हिन अची पंहिंजे उन सोनारे सां ॻाल्हि कई। उनखे चई त मुंहिंजे ॻोठ जो हमराह मिलियो आहे मूंसां, सो हाणे तूं बि छॾी कोन थो, भला ॿियो न, भला मूंखे कुझु ॾे त मां पंहिंजे बचनि ॾे मोकिलियां। हिन चयो ठीकु आहे, जंहिं ॾींहुं वञे त मूंखे ॿुधाइजांइ। ॾींहं ॿिनि खां पोइ हुन वापारी अची हिन सां मिलियो, सौदागर। हिनखे चई, यार मां वञा थो ॻोठु, सो कुझु ॾियणु मोकिलिणो हुजई त मूंखे ॾे, त मां खई वञा तुंहिंजो। मोकिलिणो हुजई त ॾे। हिन सौदागर खे चई, हमराह खे जो ॾिठई त हिनखे ॼण सिक थी पई। सौदागर खे चई त जेकर मूंखे मोकल ॾे त मां हिन सां गॾु वञा। हिन चयसि न, अञा मूं ते ईअं न कर, ऐं 2-3 महीना अञा तरस, मुंहिंजो कमु सेट थिए, पोइ मां वाइदो आहे तोखे छॾींदुसि। कुझु ॾींहं वञी तूं हिते रहिजांइ। बाक़ी इहो आहे त तोखे बचनि जी आहे त भला मां तोखे ॾियां थो का, यार तो मूं वटि भलो कमु कयो आहे, मां तो मां ॾाढो राज़ी आहियां। उथियो सो अंदरां वञी हिकिड़ो मोती खणी आयो, सचो मोती, माना लखनि जी क़ीमत जो मोती, हीरो हो, असली मोती। हिनखे चई त हाणे हीअं कर, भला तूं न वञ, मूं ते थोरो कर, तूं न वञ, हे अथई, हे पंहिंजे बचनि ॾे तूं मोकिल, भला हुननि खे बि पक थींदी, हुननि जो वक़्तु बि सुठो गुज़रंदो, तूं हे मोकिल। पर यार हिकिड़ी ॻाल्हि ॿुध, हिनखे पासे ते वठी चई, यार हिकिड़ी ॻाल्हि ॿुध, जंहिं हिन हमराह खे ॾे थो, तूं हिनखे सुञाणी थो, या इहो माण्हू ईमानदार आहे? हेड़ी मां तोखे शइ थो ॾियां, ईमानदार आहे, मथां खां बेईमानी करे। हे वीचारो हलंदो हो पंहिंजे नियत ते। हिन चयो, साईं हू पाण शाहूकार आहे, वॾा वॾा वापार कंदो आहे, हिते वॼु असांजे मुल्क में, हिन शहर में आयो आहे वापार जे सांगे। साईं हिनखे का बुख कान्हे जो मुंहिंजी अमानत खणे, बसि तव्हां ॾियो, अलाह चङाई कंदो तव्हां।
ॾियांसि थो त मुंहिंजे बचनि खे ॾींदो। सौदागर चयसि तुंहिंजी मर्ज़ी। सौदागर हिनखे उहो मोती ॾिनो, हिन मोती ॾिनो सौदागर खे। सौदागर त हाणे जंहिंजो धंधो इहो हो सो उहो त सुञाणे वियो त बड़ा ही त क़ीमती मोती आहे। हिनखे चई दादा हे मुंहिंजे बचनि खे हीअ मुंहिंजी अमानत थी पहुचाइजांइ। चइजां न त फ़िलहालु हिन मां गुज़र सफ़र कनि, मां रब साईं ख़ैरु कंदो, कुझु वक़्त खां पोइ मां ईंदुमि मोटी। सौदागर चयसि हा ठीकु आहे, मां तुंहिंजी अमानत जेका ॾिए थो, मां उहा अमानत तुंहिंजे मालिकनि खे बासलामत पहुचाई। सौदागर हिन खां मोकिलाए वियो। सौदागर मोती खयो। सौदागर त मोतीअ जो क़दुरु ॼाणी पियो न। जेॾी महिल पहुतो अची पंहिंजे ॻोठ में, हिन मज़ूर वारे ॻोठ में पहुतो, पंहिंजे ॻोठ में पहुतो, हिते हिनजे दिलि में बेईमानी थी पई। हेॾो क़ीमती मोती आहे, बणा लखे रुपयनि जी क़ीमत हिन जी मुल्ह थींदो। जेकर इहो फॿायां, हिननि खे कहिड़ी ख़बर, पर फॿायां बि ईअं का अटकल कयां, पोइ इहो आहे त हो ग़रीब आहे, हुनजी ॻाल्हि ते केरु एतबार कंदो। अदा तो वटि मोती केॾां आयो, हिनजी ॻाल्हि ते केरु एतबार कंदो। हर को चवंदो तूं सुञो मज़दूर माण्हू, तो वटि मोती केॾां आयो। कयां का अड़ी अटकल, छो जो बादशाह ख़बर आहे त बादशाह हितां जो वॾो अदुल इंसाफ़ वारो आहे। सो जेकॾहिं हे मज़दूर दाहूं करे वञी हुन बादशाह वटि पहुतो त बादशाह जंहिं चवंदा आहिनि त वार मां अटो, सो बादशाह उहो कंदो ऐं फ़ैसिलो करे वेंदो। तंहिंजे करे का अॻुवाट ई को ट्रिको पंजो कयां त जीअं मां साफ़ बि थी वञा ऐं मोती बि फॿाए वञा। हिन छा कयो, जो हिकिड़ा 3 मज़दूर पंहिंजा हुआसीं, उन्हनि खे तयारु कई शाहिद तौरु, उन्हनि खे सम्झाई, उन्हनि खे कुझु पैसा बि ॾिनई लालच तौरु, अचे हे पैसा बि तव्हांखे ॾियां थो, जीअं चवांव तीअं तव्हां कमु कजो। अब उन्हनि खे वठी पाण सां गॾु 3 माण्हुनि खे, हाणे 3 कई शाहिद, उन्हनि खे वठी उन ग़रीब माण्हू जो घर जेको हुजे उन जे दर ते आयो। अची ऐं उन मज़दूर जो नालो वठी हिन सॾु कयो। हाणे मज़दूर त वीचारो हुयो पंहिंजे मज़दूरीअ ते, सो हिन जी घरवारी जेका आई उहा उतां ॾेढीअ अंदरां परदे में बीठी। अब उहो त हिते कोन्हे को, केरु आयो, कंहिं में कमु अथव, कीअं? हुन चयसि त मां फलाणो वापारी आहियां, वियोसीं फलाणे शहर, उते तुंहिंजो मुड़ुसु मिलियो हो, उते उहो मज़दूरी पियो थो करे, सो उन मूंखे अमानत ॾिनी त हे मुंहिंजे बचनि खे अमानत ॾिजां, सो मां उहा ॾियणु आयो आहियां तव्हांखे। उहो ख़ुशि आहे, तव्हांखे सलाम पियो ॾे, चए पियो मां ईंदुमि, हीअ मूंखे अमानत ॾिनी अथई। ईअं चई हिन हथु वधाए छा कहिजो, माईअ खे 10 रुपया ॾिनई। माई खे 10 रुपया ॾेई, हाणे माई बि इहो सम्झो त मज़दूर आहे, जहिड़ी वीचारे जी मज़दूरी हूंदी उन हिसाब सां हिन मोकिलिया आहिनि। ऐं उहे ॾेई ऐं वॾे सॾे माई खे चईं त अमां तोखे अमानत मिली? माई चयो हा भाउ मूंखे अमानत मिली। अमां तोखे अमानत मिली? 3 दफ़ा करे पुछईंसि माईअ। हाणे माई वीचारी खे कहिड़ी ख़बर, माई चए त हा भाउ मूंखे अमानत मिली। हे जेके पाण सां गॾु 3 हमराह वठी आयो हो, उन्हनि खे चईं दफ़ा तव्हां ॿुधो त माई चए थी त मूंखे अमानत मिली? जी हा भाउ असां बि ॿुधोसीं, माई 3 दफ़ा वञी चयो आहे त अमानत मिली। हल भाउ हाणे असां वञूं। ही विया हलिया। उन्हनि वीचारनि उहो 10 रुपए में बि ख़ुशि, इहा बि ख़बर पियनि त मज़दूरीअ सां लॻो पियो आहे, गुज़र सफ़र सौदो सड़ो जेको उन हिसाब सां ज़रूरत आहिनि त उहो हिननि वरितो। मज़दूर जे लेखे त मुंहिंजा बचनि खे मिलियो हूंदो मोती, सो ॾाढो वक़्तु उन्हनि जो सुठो गुज़रंदो हूंदो। हिते 2-4 महीना गुज़री विया। 2-4 महीना गुज़रिया। हिन हिकिड़े ॾींहुं वरी सोनारे खे चयो कि यार हाणे मूंखे टाइम घणो थी वियो आहे, सो हाणे महिरबानी करे, मां तोखे बि तंग कोन पियो कयां, मां बि तुंहिंजे चवण ते हलियो, हाणे घणो अरसो थी वियो आहे, मूंखे इजाज़त ॾे त मां पंहिंजे ॻोठां थी, मूंखे इजाज़त ॾे, छो जो मां तोखे बि रंजाइण नथो चाहियां, तूं मूंसां ॾाढो भलो हलियो आहे, तंहिंजे करे मां तोखे बि रंजाइण नथो चाहियां, मूंखे ख़ुशीअ सां मोकल ॾे त मां पंहिंजे ॻोठ। यार मूंखे वॾी सिक थी लॻे, सिक लॻी आहे बचनि जी, सो मूंखे मोकल। सोनारे चयसि त हा यार शाबस अथई, बराबरि तुंहिंजो ॾोह बि कोन्हे, ठीकु आहे दा तूं भले भले, मां ख़ुशीअ सां तोखे मोकल थो ॾियां। सोनारे हिनखे ॿिया बि पैसा ॾिना, ॿिया बि पैसा ॾिनई त यार तो कयो आहे मूं वटि ईमानदारी सां कमु,
तो कयो आहे मूंसां मूं वटि तमामु ईमानदारी सां कमु मां तो मां ॾाढो राज़ी आहियां मुंहिंजी दिलि त नथी चए त तोखे मां मोकल ॾियां पर यार मां पाण बचण वारो हां सो तुंहिंजी हालत ॾिसी मां बि कोन थो सही सघां सो तंहिंजे करे तोखे मोकल थो ॾियां बाक़ी हाणे हे जेके पैसा ॾोकड़ ॾिना अथमि हे खण तूं भले वञ पंहिंजे बचनि सां मिली आहे पोइ जे वरी मोटी अची त बि मूं वटि ईअं सम्झ तुंहिंजा दर खुलियल आहिनि वरी अची साॻियो कमु कजां पर यार हिकिड़ी ॻाल्हि त ॿुध हिन चई यार मूंखे शक थो पवे तोखे मां उन ॾींहं में चयो मूंखे शक थो पवे माण्हू ॾाढा बेईमान आहिनि मूंखे शक थो पवे त तो जेको न इहो मोती मोकिलियो हो यादि अथई पंहिंजे ॻोठा जो वापारी मिलियो ही हा मूंखे शक थो पए त तुंहिंजे बचनि खे इहो मोती न मिलियो अहिड़ो आहे कोन पैसे वारो आहे पाण चई मां तो कॾहिं व्यवहार त कोन कयो अथसि न चई हा इहा ॻाल्हि आहे मुंहिंजी अलाए छो दिलि ॿोले थी त तुंहिंजे बचनि खे इहो मोती न मिलियो हाणे हिकिड़ी ॻाल्हि ॿुध अलाह कंदो त मिलियो हूंदो पर मां सम्झां थो त कोन मिलियो अथनि जे न हुननि खे न मिलियो हुजे त पोइ उतां जो बादशाह जेको थी न बादशाह ॾाढो इंसाफ़ वारो थी तूं बादशाह ॾे दांह खणी वञजांइ मूंखे उमेदु आहे त बादशाह तुंहिंजो इंसाफ़ कंदो पोइ जे न उते बि तुंहिंजो दादु न थिए न पोइ मुंहिंजी सलाह थी त अहिड़े बेदादे शहर में न रहिजां पोइ बचनि समेत तूं मोटी अचो हिते अची पंहिंजो साॻियो कमकार कजां मां तोखे साॻियो इज़त सां हिते रह मतिलबु हिनखे ॾाढे प्यार सां सम्झाए हिनखे मोकिल हिन ग़रीब खे जो हिन इहा ॻाल्हि कई त हाणे ॼण हिनखे वीचारे खे इहो थोरो ॿुॾतर में अची वियो त अलाए मोती हिननि खे मिलियो अलाए कोन हल ॾींहं ॿिनि में साईं नेठि हे बि अची ग़रीब शख़्स पंहिंजे घर पहुतो हे दिलि में इहो ई सोचींदो पियो अचे त मोती मोकिलियो अथमि बराबरि हिन जा पैसा मिलिया हूंदनि जाइ ॿाहि ठहिराई हूंदनि ॾाढो वक़्तु सुठो गुज़रियो हूंदनि पर अचे जो उन जाइ ते ॾिसे त उहा साॻी जेका झूपड़ी छॾे वियो उहा साॻी झूपड़ी अंदरि टपियो त बचनि ॿारनि जा साॻा हाल फाटलड़ा कपिड़ा माए मिसाल उहो साॻियो अड़े हे छा ही जो मां मोती मोकिलियो हेॾो मोती क़ीमती अजब में थी सघे थो सौदागर हिननि खे ॾिनो हुजे हिननि या न खपायो हुजे या हिननि खां विञाइजी वियो हुजे पहिरियों पुछानि त वेठो ॿार मिलिया हिन सां ख़ुशि थिया हिनखे इहा होरा खोरा लॻी पई हुजे घड़ी रखी नेठि हिन ज़ाल खां पुछो ॾे ख़बर मां जो न तोॾे मोती मोकिलियो हो क़ीमती मोती हुयो मां त ईअं पियो सम्झां थो तव्हांजे मोती मोकिलियो अथव तव्हां त बाक़ाइदे सॼा मटिजी विया हूंदव घर घाट तव्हांजी पंहिंजी रहणी कहणी मटिजी वई हूंदी तव्हांजो ॾाढो सुखियो वक़्तु गुज़रंदो हूंदो हे छा वरी दिलि में चई त आहे मुंहिंजी ज़ाल ग़रीब थी सघे थो हिन वीचारी खे हिन मोतीअ जी क़ीमत जी ख़बर न हुजे उनजे करे न खपायो हुजे भले ॾे त ख़बर मोती खपाई या रखियो अथई जे खपायो अथई त पोइ हे बचनि जा हे हाल छो आहिनि जे रखियो अथई त छो रखियो अथई मां त खपाइण लाइ मोकिलियोमांव ज़ाल चयसि त रब साईं तोॾी ख़ैरु करे तुंहिंजा सलाम असांखे मिलिया असां लाइ ईअं सम्झ त उहे ई लख हुया असांखे हथ थियो त तूं ख़ुशि आहे बाक़ी मोती तूं थो चई मोती त न बाक़ी इहो सौदागर आयो हो फिलाणो उन मूंखे 10 रुपया ॾिना या तूं मोती जेको थो चई मोती वोती त कुझु कोन 10 रुपया असांखे ॾेई वियो हे वीचारो पंहिंजे नत ते हिन वरी इहो ख़्यालु कयो त यार थी सघे थो त सौदागर ख़्यालु कयो हुजे त यार हे हिन सादड़ा मता फुरिजी वञनि सौदागर फ़िलहालु ख़र्च पखे लाइ हिननि खे इहे ॾिना हुजनि सौदागर मुंहिंजी अमानत रखी हूंदी त हे मालिक ईंदो त भला पोइ हिनखे ॾींदुसि इहो सोचे हे वीचारो वरी वियो सौदागर वटि मिलिया हेॾां होॾां हाल अहिवाल वठी हिन चयसि सदा रब साईं तोखे ख़ुशि करे जो हेॾी क़ीमती बराबरि तोखे क़दुरु आहे तो सम्झो त मोती क़ीमती आहे तो रखियो पाण वटि क़ाबू करे रखी
ऐं मुंहिंजे घर ख़र्च पखे जे लाइ पैसा ॾेई, पर हाणे अलाह ख़ुशि कराई मां मोटी आयो हां, मां उहे तोखे पैसा ॾियां थो, बाक़ी मूंखे पंहिंजो मोती सौदागर तगई ड्रामो करे छॾियो, सॼो सिस्टम त करे छॾियो हुई, उनखे त खुके पई, हे जीअं आयो त सौदागर सम्झी वियो। सौदागर चए सदा केॾो त सादड़ो अची विए न माइन जे मकर में, अची विए न माइन जे मकर में। बाबा मां तुंहिंजो मोती तुंहिंजी माई खे ॾेई आयो पाण, ॿुधी, पोइ इहा छॾियो अथई विञाए, इहा वरी छॾियो अथई उॾाए, पोइ हिन महिल तोखे थी चवे त पैसा मिलिया, पैसा उॾाए छॾे, पोइ हिन महिल मिड़ई तोखे थी चए त मूंखे कोन मिलियो आहे। न बाबा न, तो जीअं ॾिनो मां तुंहिंजी भाउ अमानत वञी उते ॾेई आयो। हिन चयो यार हूअ त चवे थी त मूंखे कोन मिलिया आहिनि। हिन चयो दादा मूंखे इहो खुटको हुयो, मूंखे इहो खुटको हुयो त ज़मानो अहिड़ो आहे, सो यार मां उन महिल ई छा कयो, छो जो मां त ॼाणा पियो न त मोती क़ीमती आहे, मां उन जे करे 3 शाहिद पाण सां गॾु वठी वियो त अलाह ख़ैरु करे, अलाह ख़ैरु करे, माइन जा हूंदा आहिनि हिसाब, हू त वीचारो पंहिंजे नियत वारो आहे। सो मां 3 शाहिद पाण सां गॾु वठी वियुसि, मां उन 3 शाहिदनि जे रूबरू तुंहिंजे ज़ाल खे जेको आहे त ॾिना, उहे शाहिद बि मूं वटि आहिनि। अड़े फलाणा फलाणा जे हा वाह हा असांजे रूबरू बराबरि माई चए त मूंखे अमानत मिली, उथ हाणे निकिरे हितां। हेड़ा चङाईअ जो त अॼु दौर ई न आहे, हेॾी तोसां चङाई कयमि, तुंहिंजी शइ खणी आयुसि, मूंखे उन मां फ़ाइदो कहिड़ो पियो, वरी हिन महिल तूं चोर बि मूंखे थो करे, सो बि माईअ जे चवण, माईअ जे चवण ते लॻी तूं मूं शरीफ़ माण्हूअ ते हेॾो बोतान थो हणी, मूं ते कूड़ थो इल्ज़ाम पियो थो हणी, निकिरो हितां त कहीं न बेस थो। ही वीचारो ग़रीब हो, पैसे वारो हो, विड़ी त कोन सघंदोमांसि, ॾाढो आहे। उथियो, हिते दिलि में थियुसि त न, ज़ाल मुंहिंजी कूड़ नथी हणे, हे सौदागर खाई वियो, सौदागर खाई वियो आहे, ऐं मुंहिंजी ज़ाल अहिड़ी न आहे, हे मुंहिंजी ज़ाल खे बदनाम थो। तो हाणे हिते त हिन सां ॻाल्हाइण ई फज़ूल आहे, ॻाल्हाईंदोमांसि त विढ़ंदो, नियत हिन जी ख़राबु आहे। सोनारे हिनखे चयो त जेकॾहिं मूंखे लॻे थो त न मिलियो थी, जेकॾहिं न थियई त बादशाह वटि वञ, सिधो वियो बादशाह वटि, बादशाह खे वञी न सॼी दान, साईं मां मज़ूर आहियां, फलाणे शहर में मज़ूरी कंदो आहियां, सॼो अहवालु ॿुधाईं, उते मूंखे वापारी मिलियो, मूंखे मालिक कोन छॾियो, उतां मां मोती मूंखे मालिक ॾिनो त हे तूं न वञ, हे मोकिल, मां साईं हिन खे ॾिनो, हिन हिते अची 10 रुपया ॾिना आहिनि, हाणे पंहिंजा माण्हू बीहारे थिए थो त मां मोती तुंहिंजी अमानत तो जेका ॾिनी उहा मां तुंहिंजी ज़ाल खे ॾिनी। साईं मुंहिंजी ज़ाल कूड़ न हणंदी, हे कूड़ थो हणे, हिन जा शायद कूड़ आहे। बादशाह हिन जी ॻाल्हि ॿुधी, बादशाह सौदागर खे घुराए, सौदागर खे ख़बर वठी आया, बादशाह हिन खे चयो त हे ग़रीब जेको आहे मज़दूर, हिन तो ते फरियादी आहे त तो हिन जो मोती फॿायो, तूं छा थो चईं? सौदागर चयो त साईं हे आहे कूड़ो, साईं हे कूड़ो आहे, इहो आहे त मोती हिन बराबरि मूंखे ॾिनो हो, मोती हिन मूंखे ॾिनो हो, मां हुन खां इनकार कोन थो कयां, पर मां फलाणा फलाणा शाहिद आहिनि, मूंखे बि खुटको लॻे पियो त हे पोडरावा आहिनि, हिननि करे अहिड़ी शइ ॾिठी कान्हे, सो साईं मां उन जे करे मां त हिकिड़ो क़यास करे हिन जी शइ खणी आयुसि, न त मूंखे कहिड़ी गति, मां को टपाली आहियां, मूं वटि फलाणा 3 माण्हू शाहिद आहिनि, मां उन्हनि शाहिदनि जे रूबरू हिन जी ज़ाल खे उहो मोती पहुचाए ॾिनो। हाणे साईं जे करे मां बि कूड़ो, तव्हां शाहिद घुरायो, तव्हां साईं उन्हनि खां पुछो, तव्हां उन्हनि खां पुछो, पोइ उहे जेका तव्हांखे चवनि, पोइ साईं तव्हां पाण हक़ इंसाफ़ कयो, जेको फ़ैसिलो कयो मूंखे क़बूल, मूंखे क़बूल। बादशाह हुन 3 शाहिदनि खे घुरायो, 3 शाहिद आया, बादशाह उन्हनि खां पुछियो, अब ॾियो ख़बर, हिन हमरा मोती ॾिनो वापारीअ खे, तव्हां गॾु विया हो, हिन उते ॾिनो हिन जे ज़ाल खे, हे त सम्झायल हुया पहिरें ॾींहं खां वठी, पैसा बि मिलिया आहिनि, सो हे कूड़ो कसम खणी चई आहे त हा साईं हा बराबरि, सौदागर सचो आहे, असां सौदागर सां गॾु वियासीं, असांजे रूबरू हिन मोती जेको आहे सो हिन जी ज़ाल खे ॾिनो।
असां से छा थी ॾियूं। इते बादशाह बि ॼण मुंझी पियो, पर हो ग़रीब दाहूं पियो करे, साईं कूड़ आहे, साईं कूड़ आहे। बादशाह हिनखे चए थो यार ॻाल्हि हलंदी शाहिदनि ते न, सबूतनि ते हलंदी। तो हाणे मां त तुंहिंजे रूबरू हिनखे बि घुरायो आहे, शाहिदनि खे बि घुरायो, शाहिदनि खां बि कसम ते पुछा कई। उन्हनि शाहिदनि बि इन सौदागर वारी साॻी ॻाल्हि कई आहे। सो लॻे बराबरि ईअं थो त मोती तुंहिंजे घरवारी खे मिलियो आहे, पोइ या उन विञायो आहे या गुम कयो अथई। सो ॻाल्हियुनि मां ईअं थो लॻे त तूं हिन शरीफ़ माण्हू ते अजाए पियो थो पोहतान हणी। सो बाबा वञी पंहिंजे घर ॻोल्हि, पंहिंजे घर ते सख़्ती कर, तोखे पंहिंजी अमानत जेका आहे सा मिली आहे, तोखे पंहिंजी अमानत मिली आहे। पोइ हाणे तोसां पंहिंजी माई नथी मञे, तुंहिंजी माईअ विञायो आहे, गुम कयो अथई, लिकायो अथई, उहो वञी तूं सख़्ती घर कर। बाक़ी हीउ जेको आहे सो शाहिदनि जे हिसाब सां, सबूतनि जे हिसाब सां हे बेॾोही आहे, हिन अमानत ते पहुचाई। इहे वीचारो चुप थी वियो, छा कयो। चवनि पिया त बादशाह इंसाफ़ वारो आहे, बादशाह इंसाफ़ वारो। पर हाणे कंहिंखे तव्हां कंदड़ो हेठि कई, वीचारो निकितो ॿाहिरि। बादशाह इहो फ़ैसिलो कयो पिए दरबार में। बादशाह जो हुजे हिकिड़ो वज़ीर, झूनड़ो हुयो बादशाह जो वज़ीर, पर हुयो ॾाढो अकुलार। उन ग़रीब जे मुहांडनि मां, शाहिदनि जे ॻाल्हाइण मां, सौदागर जे ॻाल्हाइण मां उन सम्झो त भला ग़रीब सचो आहे। कोई हुआ त हाणे हिन वटि का अहिड़ी साबिती कान्हे, अहिड़ी का निशानी कान्हे, अहिड़ो को मिसाल को दलील हिन वटि कोन्हे, अहिड़ो को हिन वटि शाहिद कोन्हे। बाक़ी लॻे थो त हीउ वीचारो सचो आहे ऐं इहो सौदागर बि कूड़ो आहे ऐं सौदागर जा जेके शाहिद आहिनि उहे बि कूड़ा आहिनि। मुंहिंजो तजुर्बो कमु इहो थो करे त हे ग़रीब सचो आहे। हिन सोचे सोचे बादशाह खे चयो, बादशाह त इंसाफ़ वारो हो न। बादशाह खे चई, बादशाह सलामत नाराज़ न थियो त मां हिकिड़ी ॻाल्हि चवां। बादशाह चई चयो मूंखे लॻे थो त तव्हां आचार बराबरि पूरो कयो, पर तव्हां सही वीचार न कयो। तव्हां आचार बराबरि पूरो कयो आहे, पर तव्हां वीचार सही न कयो। बादशाह चयसि इहो वरी कीअं? शाहिदनि खे कसम ॾिनमि, मालिक खां पुछियुमि, मालिक शाहिद ॾिना, शाहिदनि खां कसम पुछियुमि, शाहिदनि कसम ते भई जेको बयानु ॾिनो उन मूजिबि त मां फ़ैसिलो कयो। अञा तूं कीअं थो चई न मां वीचार न कयो? पर मां तोखे बि ग़लति कोन थो चई सघां, तूं बि सियाणो आहे। जे तूं सम्झी थो त फिरियादी सचो आहे त भला चईं थो त मां वीचार न कयो आहे, त इहो वीचार मूंखे तूं करे ॾेखार। वज़ीर चयसि हाज़िर, मुंहिंजी दिलि ॿोले थी त फिरियादी सचो आहे, मुंहिंजी दिलि ॿोले थी त फिरियादी सचो आहे। मां इहो तव्हांखे साबित करे थी। साईं हाणे हीअं कयो, हिन महिल हुकुम जारी कयो त फिरियादी ग़रीब मज़ूर आहे जेको, जवाबदार सौदागर, फिरियादीअ जी ज़ाल ऐं 3 शाहिद, 6 ॼणा। घणा साईं? 6 ॼणा थिया। 6 ई ॼणा सुबुह जो सवेर दरबार में हाज़िर। बादशाह हुकुम जारी कयो, 6 ॾींहं ग़रीब जो नियापो वियो त सुभाणे दरबार में अचु पंहिंजे माईअ समेत। सौदागर ते वरी नियापो वियो ऐं सौदागर जे शाहिदनि ते बि नियापो वियो। सौदागर खे ताक़ी थियो त मां शाहिद वठी वञा, ग़रीब खे ताक़ी थियो त पंहिंजी ज़ाल वठी वञा। माना 6 ई माण्हू सुभाणे सुबुह जो दरबार में हाज़िर। बादशाह हुकुम जो थियो, ग़रीब खे त उमेद हुई त भला मत आला सम्झ ॾिनी हुजे, समक बादशाह खे ॾिनी हुजे, मुंहिंजो दाद फिरियाद थिए, उनखे त ॼण उमेद जागी पई। सौदागर खे खुखी वई त भला अलाए का चुक थी अलाए छा। ॿिए ॾींहुं सुबुह जो 6 अची हाज़िर थिया। हिननि जे पहुचण खां अॻु में वज़ीर छा कयो, जो
सिपाहियुनि खे मोकिलियईं त कुंभर वटां ॻोहियल मिटी 5-7 सेर उहा खणी अचो। ॻोहियल मिटी। सिपाही विया सो मिटी खणी आया। वज़ीर पंहिंजे महल में छा कयो, 6 कमरा हुजनि लाॻीता, 6 जुदा जुदा कोठियूं, उहे सफ़ा ख़ाली कराई। हिननि जे अचण खां अॻु ई मिटी बि घुराई, 6 कमरा बि ख़ाली कराई। हिते जेॾी महिल हे सभु अची हाज़ुर थिया, हिन छा कयो, जो 6 ॾींहं मां हर हिक खे हिक हिक कोठीअ में विहारे, हिकिड़ीअ में उन फिरियादी खे, ॿीअ में उनजी ज़ाल खे, 3 में सौदागर खे, वरी बाक़ी 3 उन में 3 शायदि अलॻि अलॻि, माना 6 ॾींहं खे अलॻि अलॻि कोठियुनि में विहारे। हाणे पंहिंजे वीचार जे सबूत ॾियण लाइ हिन पहिरियों शाहिदनि मां हिकिड़े शाहिद खे घुरायो। उनखे चई त तो ॾिठो त सौदागर उहो मोती हिनखे ॾिनो? हिन चयो हा साईं। हिनखे त इहा ख़बर ई कान हुई, सम्झाइल जो हुया। हिन चयो हा साईं, हा मुंहिंजे साम्हूं सौदागर मोती। वज़ीर चयसि हाणे हीअं कर, हे मिटी खण, अहिड़ो मोती तूं हिते 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 ॿाहिरि न निकिरजांइ, हिते मूंखे अहिड़ो मोती इन मिटीअ मां ठाहे ॾेखार। हाणे ज़ाहिर आहे मिटीअ मां त मोती त कोन ठहंदो, पर माना मोतीअ जहिड़ो तूं मूंखे ठाहे ॾेखार। मिटी आली ही उनखे, माना जेतिरो जहिड़ो मोती हुयो अहिड़ो मूंखे ठाहे ॾेखार, तूं पाण ॾिठो आहे न। हिनखे जो चई त हाणे शाहिद त हुयो कूड़ो, हिन त मोती त ॾिठो ई कोन हो, इहो मोती छा, पर हिन त कॾहिं को मोती कोन ॾिठो। हाणे अची मुंझियो, हाणे छा करे? सोचे 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 हिनखे यादि आयो त हिकु दफ़े हिन जी माउ जेका हुई, नंढे हूंदे रांदि खेॾंदे हिन माउ जी चिल्म भञी विधी। माउ जी चिल्म भञी विधी। माणस हिनखे चयो बाबा तो मुंहिंजी अमलह मोतीअ जहिड़ी चिल्म भञी छॾी। हिनखे दिलि में आयो त थी सघे थो त मोती हिन चिल्म जहिड़ो हो, हिन करे मोती ॾिठो ई कोन हो। अम्मा जो पई चए त अमलह मोतीअ जहिड़ी, थी सघे थो त मोती हिन चिल्म जहिड़ो। हिन छा कयो, मिटी खणी उन मां जीअं चिल्म हूंदी आहे अहिड़ी चिल्म ठाहे वज़ीर वटि आयो। साईं मोती जेको न हिन ॾिनो हो सौदागर, उहो साईं हेड़ो। वज़ीर हिन खां उहा चिल्म वरिती, हिनखे वरी हिते कोठी में विहारे, चिल्म वठी हिनखे कोठी में विहारे, वरी घुराई ॿिए शायदि। उनखे चई बाबा ॾे ख़बर, तुंहिंजे साम्हूं सौदागर हुनखे मोती ॾिनो हो तुंहिंजे साम्हूं? चई हा साईं। चए बाबू भला मूंखे मिटी पई थी, अहिड़ो मोती त ठाहे ॾेखार। हे बि हुयो ठोहियो, हिन जा बि हाल साॻा, हिन बि कॾहिं को मोती ॾिठो ई कोन हो, न सौदागर खे ॾींदे ॾिठो हुई, न वरी कॾहिं को ज़िंदगीअ में ॾिठो हुई। हाणे छा कयूं? हाणे जे थो चवां त न मूंखे ख़बर नाहे त बि थींदुसि कूड़ो। ईअं सोचींदे हिनखे यादि आयो त नंढे हूंदे माणस जी पाट भॼी पई, त हिन जी माउ पई चए त भाउ अॼु मोतीअ जहिड़ी पाट मुंहिंजी भॼी पई। ईअं मायूं चवंदियूं आहिनि। हिन सम्झो त भला मोती कोन्हे, पाट जहिड़ो थींदो आहे। तो वेही मिटी खणी उन मिटीअ मां हिन पाट ठाही। वज़ीर खे चई त साईं मोती ओ जो हेड़ो। वज़ीर पाट हिन खां वठी पाण वटि रखी ऐं हिनखे चई त तूं वेह। वरी वज़ीर 3 शाहिद खे घुरायो, उनखे घुराए चई बाबा ॾे ख़बर, तुंहिंजे साम्हूं सौदागर हुनखे ग़रीब मज़दूर जे माईअ खे मोती ॾिनो हो? चई हा मां बराबरि, मां पाण ॾिठो, हिन ॾिनो। चई हा। चई बाबा पोइ हाणे हीअं कर, हे मिटी पई थी आली, हिन मिटीअ मां जहिड़ो न हुन मोती हुनखे ॾिनो हो अहिड़ो मूंखे मोती हिन मिटीअ मां उनजो बोतो ठाहे ॾेखार मोतीअ जो, त मोती हेतिरो हुयो या हेड़ो हुयो। हिन हरामी त मोती ॾिठो ई कोन हो, कूड़ी शाहिदी ॾिनी हुई, ज़िंदगीअ में बि मोती हिन कॾहिं कोन ॾिठो हो। हाणे अची फाथो। हिते सोचे 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 हिनखे यादि आयो त हिकु दफ़े हिनजे माउ जो छॼु वियो चोराइजी। छॼु वियो चोराइजी, सो छॼु जो चोराइजी वियुसि। माणस खे जो ख़बर पई त माणस पई चए हाय हाय मुंहिंजो मोतियुनि जहिड़ो छॼु खॼी वियो। तो हिन चयो त पक मोती को बणाए छॼ जहिड़ो थींदो आहे। तो मिटी खणी हे उन मां छॼु ठाहिण लॻो। घड़ीअ में छॼु ठाहे हाणे वज़ीर खे चई त सही सफ़ा हेड़ो मोती जेको आहे न सो ॾिनो। वज़ीर उहो बि रखी वरी हिनखे विहारियो। हाणे 3 शाहिद घुराए वज़ीर वरी फिरियादी खे घुरायो। उनखे चई बाबा
तो मोती हिनखे ॾिनो हो सौदागर खे, चईंसि हा मां त ॾिनोमांसि, सौदागर मञे बि थो। चई पोइ हाणे हीअं करे, हे मिटी पई थी, इन मिटीअ मां तो जेको न हिनखे मोती ॾिनो हो अहिड़ो मूंखे मोती ठाहे ॾेखार। हिन ग़रीब का देरी कान कई, हिन त पाण ॾिनो हो, सोनारी वटि कमु करे पियो, मोतियुनि जी ख़बर हुअसि, ऐं वॾी ॻाल्हि हिन ॾिनो हो। सो बिलोर जहिड़ो गोलो ठाहे खणी हिन जे अॻियां रखी, साईं मां अहिड़ो मोती हिनखे ॾिनो। वज़ीर हिनारो मोती वठी वठी ऐं हिनखे विहारी कमरे में। हाणे वज़ीर सॾु कयो सौदागर, जेको चोर हुयो सौदागर, उन सौदागर खे सॾु, अब ॾे ख़बर तोखे जो न हुन मोती ॾिनो हो। चई हा साईं मूंखे मोती ॾिनो हुई। पोइ ॾे ख़बर तूं हुनजी ज़ाल खे मोती ॾिनो हो? हा साईं मां मोती ॾिनो मां, त कूड़ो कूड़े जो पुटु, हे शायदि मुंहिंजा वेठा आहिनि, उहे शायदि मां तव्हांखे ॾिना आहिनि। ये पोइ हाणे हीअं कर भला, हे मिटी पई थी, हिन मिटीअ मां तो जेको न हुनखे मोती ॾिनो हो अहिड़ो मूंखे मोती ठाहे ॾे। हाणे हे सौदागर हो, हिन बि त मोती ॾिठो, मोतियुनि सां कमु हुते, वॾी ॻाल्हि हिन मोती ॾिठो हो, ग़रीब मोती हिनखे ॾिनो हो। हिन बि छा कयो, अहिड़ो ई बिलोर जहिड़ो मोती ऐं बिलोर जहिड़ो मिटीअ मां ठाहे, चई साईं उहो अहिड़ो मोती हुयो जेको मां हिनजी ज़ाल खे वठी उन खां हुनखे विहारे। आख़िर में थी ग़रीब जी माई, जंहिं वीचारी ते लांताणो अचे त इन गुम कयो आहे, उनखे घुराई। उनखे चई तबा हाणे हे था चवनि त तोखे मोती ॾिनो अथऊं, तुंहिंजो मुड़ुसु थो चए मां मोती मोकिलियो आहे, सौदागर थो चए त मोती ॾिनो अथमांसि, सौदागर जा माण्हू बि चवनि था त मोती ॾिनो अथऊं, सो भला अब अमा मूंखे तूं मोती त हिन मिटीअ मां ठाहे ॾेखार। ओड़ी चयो साईं मां कॾहिं मोती ॾिठो, मां कॾहिं मोती ॾिठो ई कोन्हे को, मां कॾहिं, असां ग़रीब माण्हू, मां कॾहिं मोती अखियुनि सां ॾिठो ई कोन्हे, मां मोती तोखे कीअं ठाहे ॾेखारियां। हिते वज़ीर खे पक थी त माना हिन ते जो कूड़ था आणनि त हिनखे ॾिनोसीं, हिन विञायो या गुम कयो, माना हिन वीचारी त ॾिठो ई कोन्हे, हुननि कूड़ो ठूड़ो वरी बि त ठाहे ॾिनो न, हिन त ॾिठो ई न आहे। तॾहिं ॻाल्हि सची थी करे त मां त ॾिठो ई साईं कोन्हे को, मां तव्हांखे मोती कीअं ठाहे ॾेखारियां, त मोती थींदो कीअं। हिते वज़ीर जॾहिं छहनी खे ॾिठो, वज़ीर बादशाह ॾे मुंहुं करे बादशाह खे चई त साईं आचार करणु जुदा शइ आहे, वीचार करणु साईं जुदा शइ आहे। हाणे मुंहिंजो वीचार साबित थियुव त जवाबदार मोती माईअ खे न ॾिनो, ऐं न वरी को शाहिदनि मोती ॾिठो आहे, न माईअ खे मोती ॾिनो अथई ऐं न वरी शाहिदनि को मोती ॾिठो आहे। हिते हुननि खे बि खुखी वई त हा भणा बराबरि, शायदि असां कूड़ा निकिरी पियासीं, खणी कंधु हेठि कयनि, ऐं बादशाह बि चयो यार बराबरि मूंखां बि ग़लती थी वई तकड़ में, जो मां हिन जो दाद न करे सघियो। बादशाह सौदागर खे हुकुम कयो त तुंहिंजा सभु शाहिद जेके आहिनि कूड़ा आहिनि, हाणे ॾंड में अहिड़ा 5 मोती हिन ग़रीब खे ॾे, ॾंड में, जो तो हिन ग़रीब खे परेशान कयो आहे, हिन ते अमानत बि हिन जी, इल्ज़ाम बि तो हिन ते हयो आहे, हाणे हिनखे ऐं तो मूं बादशाह वटि कूड़ हयो आहे, त हिन करे 5 मोती हिन ग़रीब खे ॾंड में ॾे, ऐं उन खां वधीक बि हिनखे सज़ा ॾिनई। शाहिदनि जिन कूड़ियूं शाहिदियूं ॾिनियूं उन्हनि खे बि जेल में माणी। अहिड़ी तरह सां आचार ऐं वीचार जो फ़ैसिलो थियो ऐं हक़ हक़दार खे मिलियो।